अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ पारां बजट जे हिन ख़ुसूसी प्रोग्राम में मां आहियां मुंहिंजो मेज़बान फयाज़ नाइस। नाज़रीन, बजट जे हवाले सां जेका हिन भेरे पेश कई वई आहे, वॾी पहिरें इसाक़ डार साहब क़ौमी असेंबली जेका बजट पेश कई आहे, उन हवाले सां मुख़्तलिफ़ जेके तजज़ियेगार आहिनि, मुख़्तलिफ़ जेके स्टेक होल्डर्स आहिनि, इक़्तिसादी माहिर आहिनि ऐं ख़ासि तरह सनअतकार बिरादरी, ट्रेडर्स ऐं उनखां अलावा एग्रीकल्चरिस्ट जेके उन बजट सां जेके लाॻापियल हुजनि था, जेके स्टेक होल्डर हुजनि था, उन्हनि जा व्यू पॉइंट्स जेके आहिनि उहा तव्हां ते पहुचाइण जो सिलसिलो सिंध टीवी न्यूज़ जे पारां जारी आहे। जो की हिन प्रोग्राम में असां बजट ते ॻाल्हाइण लाइ दावत ॾिनी आहे मुल्क जे मारूफ़ सनअतकार ऐं इक़्तिसादी माहिर साईं एम ए जब्बार साहब खे। इंजीनियर एम ए जब्बार साहब त कंहिं तारीफ़ जा मोहताज न आहिनि, पाण कराची साइट एसोसिएशन जा चेयरमैन बि रही चुका आहिनि ऐं FPCCI जा मरकज़ी अॻवान बि आहिनि। अचो त उन सां गुफ़्तगू खे अॻिते वधायूं। जब्बार साहब सलाम वालेकुम। जब्बार साहब, बजट खे तव्हां मतिलबु एज़ ओवरव्यू तव्हांजो वठां, तव्हां कीअं ॾिठो बजट खे? ॾिसो फयाज़, ॻाल्हि दरअसल इहा आहे जो हिकिड़ी शइ जेका अंग्रेज़ीअ में चई वेंदी आहे सप्लाई एंड डिमांड। तव्हांजी जेका सप्लाई साइड आहे उनजे अगेंस्ट में डिमांड जेका आहे उहा हूंदी आहे हिकिड़ी फलाह बहबूद, उहा हूंदी आहे त माण्हुनि जे सोशो इकोनॉमिक कंडीशन्स खे बहितर बनाइणु, उहा हूंदी आहे त बिज़नेस एनवायरमेंट खे यानी बहितर करणु त जीअं हुन में इन्वेस्टमेंट थी सघे, उहा हूंदी आहे त जीअं गवर्नमेंट जे तरफ़ां हिकिड़ी इंफ्रास्ट्रक्चर ते सीड़पकारी जे ज़रिए हिकिड़ी प्राइवेट सेक्टर इन्वेस्टमेंट खे मोटिवेट करणु, उहा हूंदी आहे त उहा एनवायरमेंट जेका टैक्स जे हवाले सां हिकिड़ा सिंप्लीफिकेशन वारी एनवायरमेंट हूंदी आहे जंहिंमें परॾेही सीड़प खे पिणु अट्रैक्ट करण जी कोशिशि कई वेंदी आहे। इहा हिकिड़ी साइड हूंदी आहे। हाणे ॿी साइड ते जेकॾहिं पाकिस्तान खे असां ॾिसूं त पाकिस्तान जी बजट जेका आहे सा तमामु सवली आहे ऐं इन खे कहिड़े तरीक़े सां यानी माण्हुनि ते असरअंदाज़ी थियण लाइ इस्तेमालु कयो वञे, विरासत कई वञे। मुख़्तलिफ़ हिकिड़ा 1500 सब हेड्स अथव इन में, उते प्रॉब्लम थो थिए। हाणे जेकॾहिं असां कयूं त आख़िर जोड़ जुक किथे असां बीठा आहियूं, तव्हांखे बि ख़बर आहे त इहा जेका आहे सा 4300, 4400, 4500, थोरी देरि लाइ सवरी असां अर्थमेटिक्स में अचूं त हिकिड़ी 4500 अरबनि जे साम्हूं जेका आहे सा असां हिकिड़ी यानी अॻकथी पिया था कयूं। छाजे लाइ? हिकिड़ी एनवायरमेंट जेका आहे सा बहितर थिए, जंहिंमें हुकूमत जी साख जेका आहे सा मुतासिर थिए बग़ैर ॿिए साल में जॾहिं हुकूमत एंटर थिए त उहो हिकिड़ो बोनस कंहिं शइ जो वठे त मां कमु सुठो कयो, माण्हुनि जे इक़्तिसादियात में फ़र्क़ु अची वियो, हिकिड़ी पॉलिटिकल इकॉनॉमी में आम माण्हुनि जी मैशत में उन में इस्लाहात थियूं ऐं हुनजी जेका सघ आहे ख़रीद करण जी उहा बहितर थी ऐं हुनखे जेका रिसिप्ट्स आहिनि उहे बहितर मिलिया। हाणे तव्हां जेकॾहिं इन्हनि अंगर अखरनि खे थोरी देरि लाइ तमामु सवले तरीक़े सां असां ॾिसूं त तव्हां ॾिसंदो त असांजी जेका हिकिड़ी करंट डिमांड आहे, जंहिंखे करंट एक्सपेंडिचर चयो वेंदो आहे, उहो किथे किथे जेको आहे सो कहिड़े कहिड़े मोहताजीअ जो हामिल पियो थो थिए त पोइ अची ॾिसूं त आख़िर हुकूमत पे छा न। पर जेका करंट खे बि छॾे, मां जेके तव्हां 2-3 इंडिकेटर्स ॿुधाया, सोशो इकोनॉमिक जो वेलफेयर जेका ॻाल्हि कजे, आम माण्हुनि जे भले जी ॻाल्हि कजे, 100 अरब खां वधीक जेको आहे पंहिंजो रखिया विया बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम, माना जेको दुनिया जे अंदरि सभ खां बेस्ट जेको मॉडल तस्वुरु कयो वञे थो, तव्हां टारगेटेड सब्सिडी ॾियो बजाए जो हिकिड़ी जनरल सब्सिडी ॾियो जंहिंमां अमीर ऐं ग़रीब फ़ाइदो वठनि। 100-102 अरब अलाए केतिरा हुनजे लाइ रखिया विया। ईअं असां जेको आहिनि ख़ासि तरह सवा पंहिंजो ऑपरेशन जा मुतासिरीन जेके आहिनि, ज़ाहिर आहे उन्हनि में बि वॾो हिसो जेको आहे उहो ग़रीब माण्हुनि जो आहे। उन्हनि जी बहाली ऐं उन्हनि जी डेवलपमेंट लाइ बि 100 अरब रुपया रखिया विया। तव्हां माना 200 अरब रुपया थी विया। ॿियो जेको तव्हां चओ था बिज़नेस फ्रेंडली ऐं इन्वेस्टमेंट फ्रेंडली इन्वायरमेंट ठाहिण लाइ, तव्हां ॾिठो त ट्रेड जे हवाले सां असांजो पंहिंजो टेक्सटाइल खे जे लाइ हिकिड़ो ख़ासि पैकेज जो ऐलान कयो वियो। उनखे अलावा ज़राअत जे हवाले सां ऐं ॿियनि केतिरनि मशीनरीज़ ते जेको आहे उहो कयो वियो। त तव्हांखे नथो लॻे त उन हवाले सां हुकूमत इहे जेके नुक़्ता तव्हां बुनियादी तरह बजट जा जेके बेसिक इंग्रेडियंट्स जेके तव्हां सम्झाइण जी कोशिशि कई, उन हवाले सां हिन बजट जे अंदरि हुकूमत जा के स्टेप्स तव्हांखे नज़र ईंदा हुजनि? ॾिसो फयाज़, हुकूमत लाइ सभ खां वॾो चैलेंज इहो आहे त जेको कुझु हुकूमत जे हथ में अचे वेठो, उहो जेकॾहिं असां थोरो जाइज़े वठण जी कोशिशि कयूं त आख़िर हुकूमत वटि छा आहे हिननि 20 करोड़ अवाम जे लाइ, जंहिंखे इन्हनि सेक्टर्स ऐं कैटेगरीज़ में डिस्ट्रीब्यूट कजे जेके तव्हां ॻाल्हियूं कयूं ऐं हिकिड़े सेटिस्फाइंग लेवल ताईं उन खे जेको आहे सो हिकिड़ी सप्लाई साइड ॾिनी वञे त उहा एनवायरमेंट जेका आहे, जेके तव्हां ॻाल्हियूं कयूं, इहे सभु हुकूमत जे फ़राइज़ में शामिल आहिनि त उहा हिकिड़े लेवल ते अचे। हाणे थोरी देरि लाइ जेके ॾिसण जी कोशिशि कयूं
हिन हुकूमत जेको आहे सो 11-12% ते जेके बि टी बिल्स वरिता पोयनि 9 महीननि में 940 अरब रुपया कर्ज़ असांजो वधियो आहे। तक़रीबन 17,000 अरब रुपया हिन वक़्तु डेट लाइबिलिटी अथव। गवर्नमेंट हिन बजट में 1280 अरब रुपया इंट्रेस्ट जे मद में ब्याज जे मद में किथां ॾींदी? ग्रॉस रेवेन्यू रिसिप्ट मां 320 अरब रुपया ॿाहिरियों जेको असां परॾेही जेको असां कर्ज़ वरिता आहिनि उन ते गवर्नमेंट ॾींदी। जेकॾहिं ॿिए पासे असां डिफेंस खे इन में मिलायूं हिकिड़ा 800 अरबनि जे 1280 जेको अरब आहे ऐं 320 अरब जुदा आहे या टोटल 300 अरब रुपए जी जेको डेट सर्विसिंग 1220 जुदा आहे 300 जुदा आहे। 1220 त तव्हांजो 1280 तव्हां चयो 1280 व्याज आहे तव्हांजो। तव्हांखे व्याज डेट सर्विसिंग जंहिंखे चऊं था। हा डेट सर्विसिंग आहे। उन डेट सर्विसिंग में तव्हांजे व्याज जे मद में जेके तव्हांजे मथां हिकिड़ी डिमांड पई थी अचे उहा 1280 आहे। तव्हां 300 अरब रुपया फॉरेन माना $3 बिलियन जी तव्हांजे मथां लाइबिलिटी आहे जेके तव्हां परॾे खां जेके बि कर्ज़ वरिता आहिनि उन्हनि जी लाइबिलिटी आहे। $3 बिलियन यस 319 अरब रुपए जी आहे करंट एक्सपेंडिचर जो हिसो अथव इहो। तव्हां जेकॾहिं करंट एक्सपेंडिचर खे ॾिसंदो उन में इहो हिसो आहे। उन खां पोइ जेकॾहिं तव्हां 780 डिफेंस आणींदो 500 अरब रुपया हीअ हिकिड़ी नाक़िस क़िस्म जी एडमिनिस्ट्रेटिव मशीनरी जंहिंखे असां चऊं था सिविल सर्विसिस 500 अरब रुपया इन जी डिमांड अथव। 327 अरब रुपया रुगो सैलरीज़ अथव ऐं उन खां पोइ 200 अरब रुपए जूं पेंशन्स अथव। 138 अरब रुपया सब्सिडी विझो जेका हुकूमत 3 खातनि में ॾिए थी। किथे? बिजली यूटिलिटी कॉर्पोरेशन जंहिंमें रमज़ान पैकेज ऐं कणक जे हवाले सां इहे पास्को ऐं इहे कुझु ट्रांसफर्स आहिनि। तव्हांजी करंट जेका यानी डिमांड आहे उहा हिते ख़तमु थी वई। हाणे वापसि था अचूं जेकॾहिं ग्रास रेवेन्यू रिसिप्ट ते तव्हां थोरो हिकिड़ो स्पेस ॻोल्हण जी कोशिशि कयो त आख़िर हुकूमत खे वटि कहिड़ो स्पेस आहे जंहिं तहत इन सॼे 6 हिसनि खे सेटिस्फाई कंदी। हाणे जेकॾहिं ग्रास रेवेन्यू रिसिप्ट मां अचूं 1850 अरब रुपया सूबनि खे ट्रांसफर थियणा आहिनि। थोरी देरि लाइ मां त इन ख़्याल जो हाणे हामी आहियां त आहिस्ते आहिस्ते फेडरल बजट जूं ॻाल्हियूं न कयूं। असां जेको आहे सिर्फ़ु प्रोविंशियल बजट जूं ॻाल्हियूं कयूं छाकाणि त हिन साल पहिरीं दफ़ा तव्हांजे फेडरल पब्लिक सेक्टर डेवलपमेंट प्रोग्राम्स मां तव्हांजे नाणे जे वज़ीर फ्लोर ते चयो 18 तरमीम खां पोइ हाणे सिहत एजुकेशन इहे सभु सूबाई मामला आहिनि। तव्हां जेकॾहिं हिननि ई टेलीविज़न ख़ुशी जी ॻाल्हि आहे पाकिस्तान जे अंदरि केतिरे अरसे खां वठी सूबाई ख़ुदि मुख़्तियारी जूं ॻाल्हियूं थींदियूं रहियूं। बंगाली वीचारा इहे रड़ियूं कंदे कंदे असांखे जुदा थी विया। बलोचिस्तान जे अंदरि जेका आहे पंहिंजो उहा पंहिंजो जेका अनरेस्ट आहे उहो बि मुतालबा इहे आहिनि त असांखे सूबाई ख़ुदि मुख़्तियारी ॾियो। ऐं KPK जे अंदरि जेका आवाम नेशनल पार्टी ऐं तरह जूं ॿियूं पार्टियूं जेके उते पंहिंजो उन्हनि जो पावर बेस आहे या उनजी सपोर्ट बेस आहे उहो बि इन ॻाल्हि ते आहिनि। सिंध जे अंदरि बि जेको आहे उहो काफ़ी थियो। फयाज़ थोरी देरि लाइ इहो सम्झण जी कोशिशि कयो। मां तव्हांखे हिकिड़ियूं 2 शयूं ॾेखारण जी कोशिशि थो कयां। हिन सॼे बजट मां सिंध खे कहिड़े तरीक़े सां हिकिड़ो न्यूमेरिकल मनी जो इम्पैक्ट पियो थो मिले। 10 अरब रुपया मतिलबु तव्हां वटि जेको फेडरल गवर्नमेंट सपोर्टेड प्रोग्राम 2005 खां हलिया पे 160 अरब रुपए जा तव्हांजा प्रोग्राम आहे। तव्हां वटि 78 अरब रुपया अञा ताईं उन्हनि प्रोग्रामनि खे ज़रूरत आहे पूरे करण जी। कहिड़ा प्रोग्राम असां 2005 खां 160 अरब रुपयनि जा प्रोजेक्ट? यस 29 स्कीम्स तव्हांजूं आहिनि। उन 29 स्कीम्स खे फेडरल सपोर्टेड जेको आहे सो पब्लिक सेक्टर डेवलपमेंट प्रोग्राम खे सपोर्ट करणो हो। थोरी देरि लाइ कहिड़ियूं स्कीमूं आहिनि उहे? कहिड़ियूं स्कीमूं मां तव्हांखे ॿुधायां। हा ॿुधायो। तव्हां जेकॾहिं थर में 2005-6 में तव्हां चओ त असां 250 मेगावाट जा पावर स्टेशन्स हणंदासीं ऐं उनखे आहिस्ते आहिस्ते हर साल इन फेडरल पब्लिक सेक्टर डेवलपमेंट प्रोग्राम में मिलंदो। 3 ऐं 3.5 4 सालनि जूं ॻाल्हियूं आहिनि त तव्हांजो इहो जेको K4 आहे इहो 9.25 अरब रुपयनि जे एस्टिमेट ते आयो हो। आहिस्ते आहिस्ते इहो स्पॉन्सर थींदो। तव्हांजो वाटर एंड सिवरेज हिन मेगा सिटीअ लाइ जेको आहे सो मोर देन 4 बिलियन हो उनखे उतां स्पॉन्सर थियणो हो। तव्हांजो उन खां अलावा पैसा रखिया अथव न? केतिरा पैसा रखिया अथनि ॿुधायो। चलो घटि ऐं वधि जो मसइलो आहे न पर स्टिल दे आर सपोर्टिंग द प्रोजेक्ट। मां जेका ॻाल्हि थो कयां त 80 अरब रुपया तव्हां वटि जेके हिननि प्रोजेक्ट्स लाइ तव्हांखे खपंदा विसरी वञो। तव्हांखे फेडरल सरकार हिन वक़्तु सॼे सिंध जे तरक़ीअ लाइ पंहिंजो हिसो छा पई थी रखे? 10 अरब रुपया।
माना 700 मां सिंध खे 700 अरब रुपयनि मां सिंध खे 10 अरब रुपया 10 बिलियन रुपीस मिलनि था तव्हांखे हिकिड़ो इन मेगा K4 लाइ कुझु पैसा पिया था मिलनि वाटर एंड सिवरेज लाइ ग्रीन बस तव्हांखे ॾिनऊं वाटर सप्लाई लाइ ॾिनऊं तव्हांखे केरु ॾिनऊं ऐं उनखां पोइ जेको ज़ाहिर आहे मुल्तान खां सखर ताईं तव्हांजो जेको मोटरवे ठहंदो उहो बि त ज़ाहिर आहे तव्हां ॻणियो त तव्हांजो 100 किलोमीटर खनि जो जेको उहो फयाज़ जेकॾहिं तव्हां सिंध हुकूमत जी डिमांड जो ओरिजिनल पेपर ॾिसो एक्नेक में जॾहिं सिंध हुकूमत वई हुई त सिंध हुकूमत जेका आहे सा तमामु घणी छिकताइण खां पोइ इन ते फेडरल गवर्नमेंट खे राज़ी कयो त कुझु ॾींदासीं तव्हांखे पर विसरी वञो हाणे तव्हांजी डिमांड जेका 22 अरब रुपए जी आहे पोएं दफ़े जॾहिं 500 ऐं प्लस छा लाइ 22 अरब रुपया इन्हनि फेडरल सपोर्टेड प्रोग्राम्स लाइ उहो त चओ था 78 अरब रुपयनि जी पाण खे ज़रूरत आहे पर हर साल इहे ईअं थींदा आहिनि इहे जेके आहिनि से इन में हर साल पैसा ईंदा आहिनि इन्हनि जो हिकिड़ो टाइम फ्रेम वर्क आहे हाणे तव्हां जॾहिं 22 अरब रुपया खणी वियो हुननि 10 अरब रुपया ॾिना उन्हनि तव्हांखे जेको आहे सो ओॾी महिल 7 अरब रुपया ॾिना मूंखां पुछो 7 अरबनि ते जेका आहे सा छिकताण थी ऐं वॾे वेड़ खां पोइ इहो चयो वियो फ़िक्र न कयो बजट में तव्हांखे असां अकोमोडेट कंदासीं बजट बि अची वियो हाणे तव्हांजे साम्हूं फिगर्स आहिनि थोरी देरि लाइ जेकॾहिं हिन सिंध जे तरक़ी फेडरेटिंग यूनिट जी तरक़ी लाइ 10-12 अरब रुपयनि जी जेका आहे सा छिकताण आहे त यार सॼी पंहिंजी जेका डेवलपमेंट जी मर्कज़ियत पंहिंजे बजट ते इहो कमज़ोरी न हुई त तव्हां जेकॾहिं 700 अरब रुपयनि जो वफ़ाक़ी डेवलपमेंट जो प्रोग्राम आहे उनमें तव्हां सिंध जे लाइ कुलई जेको घुरो था 20 या 22 अरब रुपया कम से कम सिंध जी डिमांड 1/7 त हुजे न उहो इन करे जो हिकिड़ा टाइम फ्रेमवर्क जे हिसाब सां पैसनि जी डिमांड थींदी आहे इहे प्रोजेक्ट्स जेके आहिनि हर साल जेको आहे सो फेज़िस में थींदा आहिनि प्रोजेक्ट ही रनिंग स्कीमनि जी ॻाल्हि था कयो न पर सिंध इहो मुतालबा करिया न त भई ही नवां मनसूबा तव्हां छो नथा शुरू कयो हा हाणे थोरी देरि लाइ 700 अरब रुपए जो त हुननि जो डेवलपमेंट पैकेज आहे न वफ़ाक़ी हुकूमत जो ॾिसो फयाज़ इन में वरी थोरी देरि लाइ मां ईंदुसि त ॼाण सघ ॼाणण जी एक्सपर्टीज़ वैल्यूज़ न तव्हांजा माण्हू मिनिस्ट्री ऑफ फॉरेन फाइनेंस में वेठा आहिनि न तव्हांजा माण्हू प्लानिंग में वेठा आहिनि न तव्हांजा माण्हू बजट साज़ी में वेठा आहिनि तव्हांजा माण्हू त किथे बि कोन्हनि पर तव्हां जेको आहे सो NFC जे ज़रिए हिकिड़ो हक़ जेको आहे सो कॉन्स्टिट्यूशन ॾिनो आहे त भई तव्हांखे पैसा मिलंदा हाणे पैसा केतिरा सरकार ॾींदी उहा चवंदी भई असां हिकिड़ो ग्रास रेवेन्यू रिसिप्ट में शॉर्टेज आई टैक्स रेवेन्यू रिसिप्ट में शॉर्टेज आई असां तव्हांखे पैसा नथा ॾेई सघूं हिकिड़े पासे 205 अरब रुपए जी शॉर्टेज जे करे तव्हांजो नाणे जो वज़ीर ऐं चीफ मिनिस्टर रोअंदो पियो थो वते त असांखे घटि पैसा ॾिनऊं छा कॾहिं कंहिं सिंध जे कंहिं एक्सपर्ट ग्रुप इहा ॼाणण जी कोशिशि कई त इहा हक़ीक़त केतिरी सही आहे अॼु ॻाल्हियूं ॿियूं पियूं थियूं अचनि त बजट जेका हुई सीलिंग उन खां वधीक एक्सपेंडिचर कयो आहे फेडरल गवर्नमेंट उहो किथां थियो माना एडजस्टेबिलिटी कैरी फॉरवर्ड में इन्हनि जा असरात इन बजट ते पवंदा वरी ॻाल्हि थी अचे त असांजी पंहिंजी वफ़ाक़ी हुकूमत जेको बजट जो जेको एक्सपेंडिचर जो जेको काथो गुज़िरियल साल ॾिनो हुयो उनमें माना वधीक एक्सीड में ख़र्च कयो अथऊं रिपोर्टूं साम्हूं पिया थियूं अचनि ॾिसो ॻाल्हि दरअसल इहा आहे जो इन्हनि सभिनी रिपोर्टुनि जे मुस्तंद थियण लाइ तव्हांखे उन जे अंदरि वञिणो पवंदो तव्हांखे हक़ु घुरणो पवंदो त मूंखे मां फेडरेटिंग यूनिट आहियां मुंहिंजो हक़ु आहे NFC मुंहिंजो हक़ु आहे आइनी त मूंखे जेके पैसा मिलणा आहिनि उहे कहिड़नि ज़रियनि मां कहिड़े तरीक़े सां तव्हां अश्योर कंदो त उहे मिलणु खपनि ऐं तव्हां कहिड़े तरीक़े सां इहो जेको पुराणो असांजी अलायंस आहे त फेडरल गवर्नमेंट सपोर्टेड प्रोग्रामनि में असांखे हिसो मिलंदो उहो असांखे हिसो मिलणु खपे वरी फयाज़ आख़िरी ॻाल्हि खे मां क्लोज़ कंदुसि त तव्हां हीउ जेको 700 अरब रुपए जी जोड़ जो ॾिसो इन में 380 ऐं 390 अरब रुपया न्यू स्कीम्स अथव यानी तक़रीबन मेजॉरिटी जेका आहे सा न्यू स्कीम्स आहे उन न्यू स्कीम्स में तव्हां ॾिसंदो त हीउ जेको इकोनॉमिक कॉरिडोर आहे उन जे हवाले सां जेका फैसिलिटेशन पई थी थिए मेजर ख़र्च नेशनल हाईवे अथॉरिटी जे हवाले सां जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त पंजाब में पियो थो थिए कॾहिं कंहिं इन्हनि ॻाल्हियुनि ते गौर करण जी कोशिशि कई आहे सम्झण जी कोशिशि कई आहे 700 मां 100 अरब रुपयो वञे थो पंहिंजो जेको आहे for the rehabilitation and the development of the IDPs of the operation बाक़ी जेको आहे तव्हांजा 112 अरब रुपया जेके आहिनि उहे तक़रीबन बिजली जे मनसूबनि लाइ था वञनि ऐं 160 अलाए 159 अरब रुपया तव्हांजा जेके वञनि था पंहिंजा NH जे मदद कम्युनिकेशन ठीकु आहे न इहो त माना 450 अरब रुपया त इहे थी विया हाणे इहा मसइलो सुवाल इहो आहे त इन्हनि 450 मां असांजो हिसो कहिड़ो आहे या जेके पोइ हिते जेको आहे पंहिंजो 325 रुपयो बचियो
300 अरब रुपया बचा उन मां असांजो हिसो केतिरो आहे? तव्हांखे चंद करोड़ ॾेई चयो अथनि ज़मीनूं अक्वायर कयो। तव्हांखे जेको आहे सो सिखर खां मुल्तान वारे में मेजर तव्हांजो जेको हिसो हूंदो किलोमीटर्स में उहो तमामु घणो घटि अथव, हुन पासे वधीक आहे। पर वरी फयाज़ मां ई तव्हां जेके ॻाल्हियूं पिया था कयूं न, उहे ॻाल्हियूं पिया था कयूं हिकिड़े ब्रॉडर स्पेक्ट्रम में। इन खे माइक्रो डिटेल्स में ॾिसण जी ज़रूरत आहे, जेको सिंध गवर्नमेंट जो फ़र्ज़ु आहे। हाणे साईं हाणे ॿ ॻाल्हियूं पाण ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि तइ थी वई जेको तव्हां चयो त जेको आम माण्हुनि जी भलाई जा प्रोजेक्ट आहिनि, जीअं वफ़ाक़ी वज़ीर खे तव्हां पंहिंजो इसाक डार साहिब खे कोट कयो त हुन फ्लोर ऑफ द हाउस चई छॾियो त बाबा इहे हाणे वञी सूबनि सां ॻाल्हायो त एजुकेशन कीअं तव्हांजी बहितर थींदी, सिहत तव्हांजी कीअं बहितर थींदी, तव्हांजी सीवरेज तव्हांजी बहितर कीअं थींदी, तव्हांजो पंहिंजो लॉ एंड ऑर्डर कीअं ठीकु थींदो, इहे वञी सूबनि जा मसइला आहिनि। माना हाणे बेसिकली 18 तरमीम खां पोइ असुल जेको मसइलो आहे बजटिंग जो या उहो वञी सूबनि जे हवाले थियो आहे, जेको आम माण्हू सर हिकिड़ो इहो तइ थियो। ॿी ॻाल्हि तव्हां इहा तइ कई त वफ़ाक़ी हुकूमत जेको पंहिंजी जेका पंहिंजी तरजीहात जेके रखियूं आहिनि डेवलपमेंट जूं, उनमें सिंध खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। ॿी इहो तइ थियो। हाणे अचूं था टे पासे ते, जेको बुनियादी तरह ते जेको तव्हांजे शोबे सां लाॻापियल ॻाल्हि आहे त ट्रेड इंडस्ट्री ऐं उन जो जेको एनवायरमेंट क्रिएट करणु ज़ाहिर आहे, उहो त वफ़ाक़ी हुकूमत उहे टैक्सेशन जूं पॉलिसीज़ खां अलावा जेको आहे इंसेंटिव सब्सिडीज़ ऐं ॿिया या इन तरह जा ख़ुदि जेको इकनॉमिक कॉरिडोर जी जेका तव्हां ॻाल्हि कई, इन तरह जा जेके मयर्स आहिनि उहे त लामहला वफ़ाक़ी हुकूमत खे वठिणा हूंदा आहिनि, जेको उहो सॼो एनवायरमेंट ठहंदो जंहिंसां उन पासे चओ त उन पासे छा सूरत हाल आहे? फयाज़, जेकॾहिं थोरी देरि लाइ तव्हां जेका पहिरीं ॻाल्हि कई त हिन वक़्तु डेवलपमेंटल आस्पेक्ट में सूबाई बजट जी अहमियत वधंदी थी वञे, जेको हुननि चयो। हाणे थोरी देरि लाइ जेकॾहिं सूबाई बजट जी अहमियत वधंदी थी वञे त हिकिड़ी इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट जी कस्टडी विदिन द प्रोविंस जेका कंहिं बि फॉरेनर खे अट्रैक्ट करे डोमेस्टिक इन्वेस्टमेंट खे वधाए, उहा थींदी हाणे सूबनि जी ज़िमेदारी। हाणे थोरी देरि लाइ मां तव्हांखे जेकॾहिं सवले तरीक़े सां इहो सम्झाइण जी कोशिशि कयां, तव्हां वटि गैस आहे, तव्हां वटि ऑयल आहे, तव्हांजा कॉन्स्टिट्यूशनल राइट्स बि आहिनि, पर तव्हां नथा वठणु चाहियो। तव्हां बल्कि गैस इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट सरचार्ज जे मद में बि जेका आहे सा ॿाहिरां आयल महांगी गैस बि वठणु था चाहियो। तव्हां जूं बुनियादी ग़लतियूं हिकिड़ो इंतज़ामी ग़लतियूं आहिनि, इकोनॉमिक मैनेजमेंट ऑफ द प्रोविंस जूं ग़लतियूं आहिनि। तव्हांखे कंहिं मना न कयो आहे त तव्हां हिते उहा एनवायरमेंट पैदा न कयो या कयो, तव्हां ते हर कंहिं क़िस्म जी आज़ादी आहे। तव्हां एनवायरमेंट पैदा कयो त हिते इंडस्ट्रियलाइज़ेशन थिए। मां तव्हांखे हिंदुस्तान जो मिसाल ॾींदुसि। हिंदुस्तान में टैक्स ऑन द गुड्स जेके हिते सेल्स टैक्स ऑन द गुड्स जीएसटी स्टेट्स वटि अथव। तव्हां ख़बर आहे स्टेट छा कंदियूं आहिनि? हिकिड़ी हुकूमत चवंदी आहे त मूंखे अट्रैक्ट करिणो आहे इन्वेस्टर्स खे, मां छा कयां? उहो चवंदो मां 10% जे बजाए मुंहिंजे पासे वारी स्टेट 10% पे थी टैक्स उॿाड़े, मां 5% थो ॾियां। उन 5% जे करे छा थींदो आहे, दो माण्हुनि जी जेका पाणीअ वांगुरु सीड़प जेका आहे सा जीअं वक़्फ़ो वठां थो। जवाहर साहब, मां हिकिड़ो वक़्फ़ो वठां थो, वक़्फ़े खां पोइ मोटी जी गुफ़्तगू अॻिते वधायूं था। नाज़रीन, गुफ़्तगू हलंदड़ आहे ऐं जेको जवाहर साहब जीअं ॻाल्हि ॿोल पिया कई त सूबनि जे ऐं स्टेट्स जी जेका हिंदुस्तान जे अंदरि उनखे कहिड़ियूं टैक्सेशन जे हवाले सां मराहतूं आहिनि, उन पासे खणी ईंदासीं टैक्सेशन वारे पासे, त ख़ुदि पाकिस्तान जो टैक्सेशन जो जेको निज़ाम आहे ऐं जेके टारगेट्स अचीव नथा थियनि, उनमें सूबनि जे हवाले सां जेको 18 तरमीम में जेको पंहिंजो जेको सूबनि खे टैक्स जे हवाले सां कुझु रिआयतूं मिलियूं आहिनि, उहो सॼो टैक्सेशन जो निज़ाम हिन वक़्तु किथे बीठो आहे। आम माण्हू उन में केतिरो मुस्तफ़ीज़ थिए थो या केतिरो पीढ़िजे थो ऐं असांजे जेका अमीर माण्हू उन में केतिरो कंट्रीब्यूट कनि था, उहो हिकिड़ो इंतिहाई अहम सवालु आहे जेको असां हर प्रोग्राम में ज़रूरु पंहिंजे माहिरनि खां पुछंदा आहियूं। अॼोके इन प्रोग्राम में जवाहर साहब खां बि इनजो जवाबु वठण जी कोशिशि कंदासीं। वक़्फ़े सां खां पोइ असां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू कयूं था मुल्क जे बजट जे हवाले सां। मारूफ़ सनतकार ऐं इक़्तिसादी माहिर इंजीनियर एम ए जवाहर साहब असां गॾु आहिनि। गुफ़्तगू हलंदड़ हुई। जवाहर साहब, टैक्स जी तव्हां ॻाल्हि पिया कई ऐं हिकिड़ो काफ़ी इशूज़ आहिनि। मिसाल तौरु हिकिड़ो त पाकिस्तान जे मथां जेका जनरल क्रिटिसिज़म आहे त टैक्स पाकिस्तान में टैक्स टू GDP रेशो घटि आहे, टैक्स नेट में घटि माण्हू आहिनि। उन हवाले सां हिन हुकूमत जी जेके आहिनि पंहिंजो जेके तरजीहात आहिनि या उनजो जेके एफर्ट्स आहिनि गुज़िरियल 2 सालनि में, छाकाणि त हुननि जो 3हों बजट हो, पर पहिरियों बजट त उहो आया ऐं उन्हनि खे बजट पेश करणो पइजी वियो। तव्हांजे ख़्याल में उहे केतिरियूं उन्हनि खे तव्हां कीअं मतिलबु वठो था? टैक्स नेट खे ब्रॉड करण जी या टैक्स
टू GDP रेशो खे इनहेंस करण जी? फयाज़, जॾहिं जनरल परवेज़ मुशर्रफ जी हुकूमत आई त ओॾी महिल जेके ॿाहिरनि मुल्कनि मां जेके असांजूं जेके एड्स टर्मिनेट थियूं, ख़तमु थियूं, उन जे मुक़ाबले में सिर्फ़ु उन फ़ौजी हुकूमत परवेज़ मुशर्रफ जी जेका हिकिड़ी यूनिटरी हुकूमत थी, उन सिर्फ़ु छा फोकस करण जी कोशिशि कई? टैक्स टू GDP रेशो वधाए। 25/2000 ऑर्डिनेंस सर्वे जो निकितो, हर घर में जेको आहे सो फ़ौजी ऐं कस्टम ऐं हर क़िस्म जो माण्हू इनलैंड रेवेन्यू जो वञी वेही लिखंदो हो, हीउ घर कंहिंजो, हीअ दुकानु कंहिंजी, हीउ कारखानो कंहिंजो। तव्हांखे अलाए यादि आहे या न आहे, मूंखे चङी तरह यादि आहे, मां त वाइस प्रेसिडेंट हूंदो फेडरेशन जो। उन खां पोइ इहे सॼियूं कंसोलिडेटेड इंफॉर्मेशन हींअर बि FBR जे खातनि में मौजूदु अथव। त कंहिं वटि छा आहे? चऊं न करोड़ माण्हू अहिड़ो आहे जेको टैक्सेबल आहे पर टैक्स नेट में न आहे। हाणे मां तव्हांखे ॿी पंहिंजी ॻाल्हि थो ॿुधायां त मां जनरल परवेज़ मुशर्रफ जे दौर में टैक्स रिफॉर्म्स में स्पीकर हूंदो हुउसि मेजर कॉन्फ्रेंसिस में। मां पंहिंजे हिकिड़ी कॉन्फ्रेंस में खणी वियुसि, मां चयो ॿुधो, पाकिस्तान में उन ज़माने में अञा डिस्कोस न ठहियूं, डिस्ट्रीब्यूशन कंपनी वापडा जेका आहे असां उन वटि हिकिड़ी रिस्पॉन्सिबिलिटी हुई। मां चयो हिन सॼे वापडा जे सिस्टम में तव्हां जिन माण्हुनि खे बिजली पे था ॾियो कमर्शियल, सभु डेटाज़ आहिनि। तव्हां जिन माण्हुनि खे इंडस्ट्रियल कनेक्शन ॾिना आहिनि, सभु डेटाज़ मौजूदु आहिनि। अॼु थोरी देरि लाइ वापसि था अचूं, कराची इलेक्ट्रिक सप्लाई, जंहिंखे बि कमर्शियल कनेक्शन ॾिनो, जंहिंखे बि इंडस्ट्रियल कनेक्शन ॾिनो, जंहिंखे बि 20-25 किलोवाट बेस्ड डोमेस्टिक कनेक्शन ॾिनो, डेटाज़ आहिनि। हेस्को डेटाज़ आहिनि। के इलेक्ट्रिक जे बारे में त काफ़ी ॻाल्हियूं, के इलेक्ट्रिक खे हिन भेरे बि सब्सिडी मिले थी, के इलेक्ट्रिक जूं त ॻाल्हियूं बि आहिनि न। मां जेका तव्हांखे जंहिं पासे वञा थो त जेके स्टैटिस्टिकल डेटास जंहिंखे चइबो आहे न डेटा वेयर हाउस, यस, उन डेटा वेयर हाउस जो इस्तेमालु जॾहिं बि गवर्नमेंट करणु चाहे करे सघे थी। गवर्नमेंट खे कंहिं बि रोकियो न आहे त जवाहर साहब शौकत अज़ीज़ चयो 70 लख ज़रदारी साहब जे पंहिंजे हुकूमत 70 लख ॿुधा हुयासीं त माण्हू आइडेंटिफाई थी विया आहिनि हिननि बुनियादनि ते जेका डेटा तव्हां चओ था। वरी उन्हनि जी ट्रेवल एटर्निटीज़ जो चयूं, वरी उन्हनि जूं गाॾियुनि जो चयूं, वरी उन्हनि जा बंगलनि जी ॻाल्हि कयूं, चयूं त उन बुनियाद ते हाणे उहो सागदार साहब उहो फिगर जेको आहे उहो माना उनखे पंहिंजो करे रीसेट करे असांखे करोड़ ॿुधायो आहे त करोड़ माण्हू पाकिस्तान जे अंदरि अहिड़ा आहिनि जेके टैक्सेबल आहिनि, उन्हनि खे टैक्स नेट में अचणु घुरिजे। फयाज़ हिकिड़ी ॿी पर अॼु ॾींहं ते असांखे ख़बर आहे त जेको डायरेक्ट टैक्स आहे उनमें कुल असां वटि 9 लख माण्हू, जंहिंमां 3 लख सैलरी क्लास आहे, 6 लख बाक़ी ॿिया। हाणे फयाज़ हिकिड़ी जेका ॿी शॉकिंग ॻाल्हि ॿुधो, स्पीच में तव्हां ख़बर आहे छा चयो नाणे वारे वज़ीर? पाकिस्तान जी नॉन डॉक्यूमेंटेड इकोनॉमी जी साइज़ बराबरि अथव डॉक्यूमेंटेड जे? इहो त काफ़ी अर्सो। हा, जेकॾहिं डॉक्यूमेंटेड ऐं नॉन डॉक्यूमेंटेड इकोनॉमी जी साइज़ बराबरि आहे त तव्हां वटि जेको टैक्स रेवेन्यू 3100 अरब रुपयनि जूं ॻाल्हियूं था कयो, माना नॉन डॉक्यूमेंटेड ते बि ओतिरी चार्ज हुअणु खपे न। 3100 अरब ॿिया तव्हांखे न IMF खपे, न तव्हांखे अमेरिका बहादुर खपे, न तव्हांखे जाइका खपे, जेट्रो खपे, जापान खपे, सऊदी अरेबिया खपे, केर बि न खपे। तव्हां त ख़ुदि इनसार हिकिड़ी नेशन थी वञो। तव्हां जेको आहे सो पंहिंजे वसाइल खां वधीक तव्हां वटि सरप्लसिस हुजनि, जीअं अॼु प्रोविंसिस खे हिकिड़ा नोशनल सरप्लसिस ॾेई था। साईं मूंखे त वॾे में वॾो एतिराज़ आहे न त इहो वर्ड जेको आहे नॉन डॉक्यूमेंटेड, व्हाट डू यू मीन बाय नॉन डॉक्यूमेंटेड? कॾहिं चओ था इनफॉर्मल इकोनॉमी आहे, कॾहिं चओ था नॉन डॉक्यूमेंटेड इकोनॉमी आहे, कॾहिं चओ था हीअ जेका असांजी जेको आहे पंहिंजो पैरेलल इकोनॉमी आहे। सिधी सी ॻाल्हि आहे, ब्लैक इकोनॉमी आहे यार। उनखे तव्हां कर्ज़ करण जे बजाए उनखे सॉफ्ट वर्ड्स में उनखे तव्हां कवर ॾेई जेको आहे उनखे चओ था त उहा जस्टिफाई था कयो। मां चवां थो त नाणे वारे वज़ीर खे एग्रेसिवली उन जे बारे में चवणु घुरिजे त पाकिस्तान जे अंदरि बदकिस्मती सां हेतिरा मां हे जेतिरी असांजी जेका असांजी लीगल इकोनॉमी आहे ओतिरी इलीगल इकोनॉमी आहे। ॾिसो हाणे फयाज़ जेको सवले में सवलो तरीक़ो एडमिनिस्ट्रेटिव तलाश करण जी कोशिशि कई वई आहे, हिन बजट खे असां ईअं चऊं त हे नॉन फाइलर बजट अथव। फाइलर बजट न आहे, हे नॉन फाइलर बजट अथव। कीअं? जेकॾहिं तव्हां टैक्स रिटर्न नथा भरियो त तव्हां हेतिरा पैसा भरींदो, हर बैंकिंग जे ट्रांजेक्शन में पे ऑर्डर ठारायो, चेक ठारायो, जेको कुझु ठारायो। इहो त सुठो मयार आहे न, ॿुधो न, इहो गुड मयार आहे। माना नॉन फाइलर खे पकड़ण लाइ इन क़िस्म में मेजर आयो। इहो त सही आहे। हा ॾिसो हाणे ॿिए पासे वरी छा आहे, जेकॾहिं मां कंहिं अहिड़े माण्हू खे का शइ विकिणंदुसि
जेको टैक्स में फाइलिंग नथो करे त उनखे मां 17% न 19% उन खां GST वठंदुसि। ठीकु आहे। उहो चवंदो बाबा भले GST तूं भर, थोरो हिकिड़े लॉजिक सम्झण जी कोशिशि कयो। तव्हां नॉन फाइलर आहियो, पंहिंजो पाण खे लिकाए वेठा आहियो, ठीकु आहे, मां तव्हांखे इहो कोप विकिणां थो, ठीकु आहे, तव्हांखे मां चवंदुसि यार तूं नॉन फाइलर आहीं ऐं मां 17 न तोखां 19 वठंदुसि। तव्हां चवंदो भाउ मूंखे त डिस्क्लोज़ न कर, पंहिंजो पाण इहे 19 भर, मां जेके आहिनि से तोखां कंहिं बि रसीद तहत नथो वठां। मां त हिकिड़ो सेलर आहियां, मूंखे त विकिणो आहे, मूंखे रुगो पंहिंजे माना 17 बि न मिलंदा। हा उहे 17 बि, हा उहे बि न मिलंदा, उहे बि उनखे भरणा आहिनि जेको ठाहे वेठो उनखे सेल करिणो आहे। छाकाणि त सेल जेको आहे सो सॼी दुनिया में यूनिवर्सली सेल खे प्रमोट करण लाइ इंसेंटिव ॾिना वेंदा आहिनि। अमेरिका में एट अ टाइम 10 स्टेट्स में ख़बर अथव छा थींदो आहे, चवंदा आहिनि GDP वधाइणी आहे, हे हफ़्तो इज़ अ ड्यूटी फ्री सेल, का टैक्स न हूंदी आहे, सेल कयो, सेल कयो बसि। थोरी देरि लाइ जेकॾहिं सवली सिंधी में तव्हांखे ॿुधायां, जॾहिं जॉनी वॉकर या शराब लोड थींदी आहे पाकिस्तानी शिपिंग कंपनियुनि ते या कंहिं बि कंपनियुनि ते, उनखां इहो न पुछियो वेंदो आहे तूं मुस्लमान आहीं या क्रिश्चन आहीं, सेल इज़ सेल। सम्झण जी कोशिशि कयो त हिते इन तरीक़े सां नॉन फाइलर जेकॾहिं तव्हांजी ओरिएंटेड सिस्टम ठाहे करे तव्हां चओ था। तव्हां हाणे हिकिड़ी ॻाल्हि, हिकिड़ो थोरो सम्झण जे लाइ, बिकॉज़ गवर्नमेंट खे पाण क्रिटिसाइज़ सदाईं कंदा रहूं था, पर जीअं तव्हां चओ त हिन भेरे गवर्नमेंट हिकिड़ी इफर्ट वरिती आहे त नॉन फाइलर जेके आहिनि उनखे कंहिं न कंहिं नमूने सां मुख़्तलिफ़ पासनि खां उनखे घेरो करण जी कोशिशि कई आहे। तव्हांजे ख़्याल में त उहो बैकलेश कंदो ऐं उनजो को फ़ाइदो न थींदो? ॾिसो, इहो फाइलर फयाज़ नॉन फाइलर पंहिंजो पाण खे आइडेंटिफाई न करणु चाहींदो। चलो साईं, हाणे मां चवां, हाणे त मूंखे शइ विकिणी आहे, तव्हां चवंदो मां फयाज़ आहियां, मां नथो डिस्क्लोज़ थियणु चाहियां, मुंहिंजी न एड्रेस लिख न छा लिख, विकिणो अथई त ॾेई वञ मूंखे पैसनि ते, न त खण पंहिंजो सामान, मां कंहिं ॿिए खां थो वठां। पोइ ॿिए खां बि त वेंदो त उहो बि साॻी ॻाल्हि, उहो बि ॾेई छॾींदो सामान, हुनखे त पैसा खपनि। तव्हां ॾिसो इहो कॉन्सेप्ट जेको तव्हां पंहिंजी सेल जो को त रिकॉर्ड रखंदव न साईं। मां चवंदुसि मां XYZ खे विकिया, मां फयाज़ जे लाइ छो लिखंदुसि, मां फयाज़ अहमद जेको आहे जो सन टेलीविज़न में जेको एंकर आहे उनखे विकिया। प्रैक्टिकल मुश्किलात आहिनि, दीज़ आर द प्रैक्टिकल डिफिकल्टीज़। चलो हाणे इहो भला हलो, हाणे हिकिड़ो सवाल, टू बी रियलिस्ट एंड टू बी माना सिर्फ़ु क्रिटिसिज़म खां छॾे करे ॻाल्हायूं, इहो घेरो न कजनि हा त ॿियो कहिड़ो तरीक़ो आहे इन नॉन फाइलर्स खे या जेको इलीगल पंहिंजो इकोनॉमी जा जेके असांजा जेके महंदार वेठा आहिनि या जेको अनडॉक्यूमेंटेड इकोनॉमी जा जेके महंदार वेठा आहिनि, उन्हनि खे घेरो कीअं कजे, उन्हनि खे कीअं टैक्स नेट में आणिजे? फयाज़ जेकॾहिं प्रोविंशियल गवर्नमेंट्स ऐं फेडरल गवर्नमेंट कंहिं हिकिड़े फार्मूले ते पाण में अची राज़ी थियनि त प्रोविंशियल गवर्नमेंट जेका आहे सा हर उहा इंफॉर्मेशन जेका हिकिड़ा इमूवेबल असेट्स जे बारे में उन वटि आहिनि, उन में सहकार कंदी कंहिंखे, फेडरल गवर्नमेंट खे, कुझु हिसो वठे। तव्हां ख़बर आहे तव्हांजे जेका टैक्स कलेक्शन में जेके तव्हांखे ट्रांसफर थींदा आहिनि उन्हनि जो हिकिड़ो सर्विस चार्जिस वठंदी आहे फेडरल गवर्नमेंट। तव्हां हिकिड़ो इलेक्ट्रिसिटी जो बिल था भरियो, तव्हां ॾिठो आहे उन ते बि सर्विस चार्जिस लॻी पई अथव, हर शइ जूं सर्विस चार्जिस आहिनि। तव्हां उन सर्विस चार्जिस जे बेस ते जेकॾहिं असांखे ॻाल्हि करणी आहे त असांखे बि पंहिंजो हिकिड़ो हिसो NFC मां वधीक वठिणो आहे। असां छो 1850 ते हुजूं, असां 3600 3700 वारे ब्रैकेट में हिसो वठूं। सिंध सरकार कराची बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी हिकिड़ो प्लाट बिल्डिंग ठहे थी, एडवर्टिज़मेंट सॼो कंट्रोल उन्हनि वटि आहे। हिकिड़ी बिल्डिंग में 100 दुकान ठहनि था, उन्हनि वटि आहे। कहिड़े क़िस्म जी बिल्डिंग, एयर कंडीशनिंग आहे, छा आहे, कैटेगरीज़ आहिनि, कहिड़े क़िस्म जो आहे घर, कैटेगरीज़ आहिनि। डिफेंस हाउसिंग अथॉरिटी हिकिड़ो मैनिफेस्टेड एग्ज़ाम्पल आहे। सभु इंफॉर्मेशन्स अथव। हाणे इहे त इंफॉर्मेशन जेके आहिनि से कमर्शियल, इंडस्ट्रियल, डोमेस्टिक सभु आहिनि। मां हाणे ॿी ॻाल्हि थो चवां, हाणे मुंहिंजे ख़्याल में प्रोग्राम जो टाइम बि पूरो थिए थो त मां हिकिड़े ॿिए पासे ते वञणु चाहियां थो। जीअं तव्हां चओ त सरकार जेका आहे उहा हे करे त भई पंहिंजी गैस खे इस्तेमालु करे, सिंध सरकार या हो करे, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि हैरत थींदी आहे त मूं चयो त जॾहिं हीअ ईअं थी वञे, हाणे फेडरेशन जो फॉर्मेट जेको आहे न 18वीं तरमीम खां पोइ उनजो फॉर्म हिकिड़ो शेप उनजो तब्दील थियो आहे। मतिलबु हाणे जेको आहे उहो जेको जीअं तव्हां चओ था पिया त उहो बिज़नेस फ्रेंडली इन्वायरमेंट जो मतिलबु इहो न आहे त वफ़ाक़ी हुकूमत जे पॉलिसियुनि सां ठहंदो, छाकाणि त केतिरा अहिड़ियूं शयूं आहिनि जेके प्रोविंशियल गवर्नमेंट्स बि करे एफर्ट वठे त उहो बिज़नेस फ्रेंडली या एनवायरमेंट फ्रेंडली सवाइ टैक्सेशन खां फयाज़ बाक़ी सभु प्रोविंशियल गवर्नमेंट करे सघे थी। मां तव्हांखे ॿुधायां थो, जी मिसाल तौरु गैस डेवलपमेंट इंफ्रास्ट्रक्चर सेस लॻी,
कराची जो बिज़नेसमैन छो इन ते प्रोटेस्ट नथो करे ऐं चवे थो त बाबा इहो असांखे छो था लॻायो? वी बिलोंग टू द प्रोविंस वेयर के उते असां वटि एक्सेस में गैस आहे न, असां छो उहो भरियूं तव्हांजो सेस? मां चवां थो जिते सिंध सरकार ओतिरो एफर्ट वठे थी उते उनजो जेको बेनिफिशरी आहे या उहो उनजो जेको स्टेक होल्डर आहे उहा बिज़नेस कम्युनिटी छो नथी अॻिते वधे त भई असां छो भरियूं? फयाज़, मां बि पाण बिज़नेसमैन आहियां न। यस, बिज़नेसमैननि लाइ इहो हिकिड़ो शॉक हो त सिंध गवर्नमेंट, सिंध जे पार्लियामेंटेरियंस, सिंध जे सेनेटर्स इन ॻाल्हि खे कीअं क़बूल कयो। एडवर्टीज़मेंटूं घटि में घटि जेकॾहिं मुंहिंजो एस्टिमेट आहे 3-4 करोड़ पंहिंजो एडवर्टीज़मेंटूं उन्हनि ॾिनियूं त GIDS जेका आहे सा उहा सिंध ते जेका मड़ी वई आहे उन जो को लॉजिक कोन्हे। जंहिं प्रोविंस में 800-900 हैदराबाद खे छॾे करे ऐं कराची हैदराबाद सॼे सिंध में तव्हां ख़बर आहे 150 MMCFD गैस इस्तेमालु थी थिए। 1100 जेका MMCFD गैस असां SSGC वटि अथव, बलूचिस्तान खे 200-250 कढे करे बाक़ी मेजर कराची ऐं हैदराबाद में थिए, बाक़ी त किथे कुझु आहे ई कोन का इकोनॉमिक डेवलपमेंट। ऐं उन में तव्हां ॾिसो त असां 2/3 तक़रीबन हुन पासे जेको आहे सो 1850, 2100, 2200 सुई नादरनि में पई थी इस्तेमालु थिए। असां हिकिड़ो एक्सेस ऐं सरप्लस थी करे $4-5 वारी गैस अञा बि एक्सेस सरप्लस में थी करे असां $14-15 वारी गैस जी क़ीमत छो ॾियूं? उहो ई त मां पुछां थो, छो था ॾियो इन ते तव्हां छो नथा प्रोटेस्ट कयो? ॾिसो, वाए द कराची चेंबर एॾो वॾो चेंबर आहे पाकिस्तान जे बिज़नेस कम्युनिटी जे अंदरि, कराची चेंबर जी वॾी हैसियत आहे ऐं उनजे करे फेडरेशन हाउस बि तव्हांजे शहर में आहे। पूरा जिते चेंबर जा जेके उहे अचनि था, तव्हां ई कुझु नथा कयो साईं। तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त उहो रिस्पॉन्स अचणु घुरिजे आहे बिज़नेस कम्युनिटी जे पारां इनलाइटेंड, छाकाणि त हुकूमत आम रिटेलर सां नथी ॻाल्हाए, पर जॾहिं बि बिज़नेस पंहिंजो बजट ठहंदी आहे FPCCI सां या तव्हांजा जेके चेंबर्स आहिनि उनमें ॻाल्हाईंदी आहे। त कराची जे बिज़नेसमैन जो उहो वॉइस वियो ई कोन्हे साहबदार जे कननि ते या वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जे कननि ते, त जेको हिकिड़ी रिज़ेंटमेंट सां ऐं पंहिंजे पूरे कावड़ ऐं गुस्से सां उहे ॿुधाए सघिया त दिस इज़ अनजस्टिफाइबल, इहो नाइंसाफ़ी आहे, इलीगल आहे। इसहाक डार जो को वास्तो कोन्हे। GIDC सिंध जे लेजिस्लेटर्स ऐं सेनेटर्स जे, आई एम सॉरी टू यूज़ द वर्ड, कनाइवन सां थियो आहे। इफ सिंध वुड हैव रिफ्यूज्ड, इवन तव्हां ज़रदारी साहब ते मैसेज पहुचायो। तव्हां जेकॾहिं मुराद अली शाह जा ख़त मां 4 पढ़िया आहिनि, मुराद अली शाह ख़त लिखिया त ही जेका शइ आहे इम्पोर्ट ऑफ LNG, इट इज़ कंटीजेंट अपॉन CCI मटीरियल मैटर फॉर डिस्कशन, ख़त लिखिया न। पर रियल अपोजिशन जेके चइबो आहे उहा किथे नज़र ईंदी आहे? जिते तव्हां चओ नो यस यस यस, उते यस थियो आहे। तव्हांजी वॾी महिरबानी जवाहर साहब। पर वरी बि मां चवंदुमि जिते सिंध हुकूमत उते पंहिंजो वॉइस प्रॉपरली रेज़ न कयो, सिंध जी बिज़नेस कम्युनिटी बि पंहिंजो वॉइस रेज़ न कयो। इहो मुंहिंजी बहरहाल ऑब्ज़र्वेशन न कयो। आई एग्री विद, ठीकु आहे न साईं, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी इंजीनियर M A जब्बार साहब सां गॾु हुआ। हीउ जेको नओं शेप जेको आहे फेडरेशन जो, जंहिंजे हवाले सां ॻाल्हि पे हले, सूबनि जी ज़िम्मेवारी या हक़नि जी ॻाल्हि आहे, 700 अरब रुपयनि जो जेको डेवलपमेंट बजट आहे वफ़ाक़ी हुकूमत जो, उनमें सिंध जा जब्बार साहब जे बकौल त 10 अरब रुपया कुल ई रखिया विया आहिनि ऐं उनखां पोइ GIDC या इन तरह जा ॿिया जेके टैक्सिस जेके गैस जे हवाले सां सिंध जे मथां मड़िया विया आहिनि, सिंध जे आम जेके आहिनि घरु इस्तेमालु कंदड़ पंहिंजो जेके घरेलू इस्तेमाल जी गैस हुजे या लार्ज स्केल ते जेको आहे इंडस्ट्रियल स्केल जी हुजे, उहो सिंध जे माण्हुनि सां ज़्यादती आहे। छाकाणि त सिंध खे गैस डेवलपमेंट जे इंफ्रास्ट्रक्चर जे लाइ को बि रुपयो भरण जी ज़रूरत न आहे, छाकाणि सिंध अॻुवाट ई गैस जे हवाले सां सरप्लस पंहिंजो पोज़ीशन में आहे। बहरहाल ॿिया केतिरा इशूज़ आहिनि ईंदड़ ॾींहंनि में, बजट ऐं मुल्क जी मईशत जे हवाले सां मुख़्तलिफ़ इशूज़ ते गुफ़्तगू जारी रहंदी। 12 तारीख़ ते सिंध जो बजट बि अचण वारो आहे, उन हवाले सां बि गुफ़्तगू कंदा रहंदासीं। अॼोके प्रोग्राम में तव्हां खां वठूं था इजाज़त, सिधाईं गॾु।